जैदाद कोट जे कुड़क कब्रिस्तान ऐं तजर कब्रिस्तान में चौधवारी न हुअण सबब चौपाल माल काहे पवे थो। जॾहिं त लाइट जो बंदोबस्त न हुजण करे शहरनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन हवाले बलूचिस्तान की सरहदी जंग से 4 लाख आबादी वारो शहर है। शहर शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो जो खून टकरांदो आयो आहे ऐं हींअर हितां जी एमएनए सदर ममलिकत आसिफ ज़रदारी जी भेण फरियाल सालपुर आहे। शहर जे मसइलनि ते ध्यान न ॾियण सबब मसइला वधी वणसी विया आहिनि। ॿिया मसइला त पंहिंजी जाइ त हिते हूअं त मोती कब्रिस्तान समेत केतिरा ई कब्रिस्तान आहिनि, पर उन्हनि मां 2 कब्रिस्तान तजर कब्रिस्तान ऐं कुर्क कब्रिस्तान आहिनि, जंहिंखे कुड़कार कब्रिस्तान खे मिस्री शाह जो मुक़ाम बि चयो वेंदो आहे। कुर्क कब्रिस्तान जिते मिस्री शाह बादशाह जी दरगाह हुअण सूधो ॿिया केतिरा ई पीर दफ़न थियल आहिनि, जॾहिं त कुर्क कब्रिस्तान में दुनिया के केतिरनि ई मुल्कनि मां सिंधी शाइरीअ वसीले अवार्ड हासिल कंदड़ उस्ताद शोरा उस्ताद पीरल कंबर जी मज़ार पिणु आहे। ऐं होॾां तजर कब्रिस्तान जिते सांगड़ वाक़े जा शहीद सराय कुर्बान ख्वावर शहीद नूरुल्लाह तुनियो नादर बुख्ती समेत ॿिया केतिरा ई बुज़ुर्ग दफ़नियल आहिनि। रंशा 2 कब्रिस्तान चूंडे नुमाइंदनि जी बेजानी सबब पाकीज़गी विञाए वेठा आहिनि। जेको शहर आहे तारीख़ी कब्रिस्तान खे जेका का बि चौधरी कोन्हे का, उनजे करे वसंत वक़्तनि जेको चौपायो माल ऐं कुता आहिनि कब्रिस्तान अंदरि काए पवनि था। तजर कब्रिस्तान में त चौपायो माल काए पवण सबब केतिरियूं कब्रूं जेके ॾहण रोज़ जो मामूल बणिजी वियो, जॾहिं त कब्रिस्तान अंदरि जेके 2 कब्रिस्तान आहिनि उन्हनि में न को लाइटुनि जो न ई का पाणी जी सहूलियत आहे, जंहिं करे कब्रिस्तान अंदरि लाश जेको आहे दफ़नाइण लाइ ईंदड़ जेके वारिस ऐं ॿिया गांधी जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। कब्रिस्ताननि जी मालिकी लाइ इंतिज़ामिया पारां को बि माण्हू मुक़ररु न आहे कयो वियो, जंहिं करे क़बरुनि जी बेहरमती ऐं मुस्मा थियण रोज़ जो मामूल बणियो आहे। तजर कब्रिस्तान वारे ओभर वारे पासे खां सईद मिस्किन शाह बादशाह जी दरगाह आहे। उन भरिसां सूबाई वज़ीर मोहम्मद अयाज कुमरे जे भाइरनि समेत उनजे ॿियनि ख़ानदाननि जे माण्हुनि जूं मज़ारूं आहिनि। शहरनि वधीक चयो त कानून जी सूबाई कब्रिस्तान जे टुकड़े खे त जेको चौधरी वारी ॾियारी आहे, पर जेको ओलाहो पासो आहे हुनखे जेको आहे चौधरी वारी कोन्हे का, जंहिं करे जेको माल आहे उहो रोज़ उन्हनि में काए पवे थो, जंहिं करे जेको क़बरुनि जी बेहरमती जी थिए थी। शहरनि घुर कई आहे त जेके कब्रिस्तान आहिनि उन्हनि खे चौधरी वारी जेके ॾियारे ऐं जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो वञे। जी रमशा, ज़मीर अवां जी महिरबानी।